बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सबब मेहरान में आऊं आहियां तव्हांजी मेज़बान तहरी मवान ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं हिन प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहाण चांहि जेके नवरस्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। ऐं मुंहिंजी जेके सुबुह जे जेको आगाज़ थींदो उहो सुरहाण चांहि सां थींदो। जेसिताईं फुल कप सुरहाण जो न पिया होसिताईं मूंखे मज़ो कोन ईंदो, क्योंकि हीअ बहितरीनु ऐं कड़क ऐं ज़बरदस्त चांहि आहे। जीअं असां चाहींदा आहियूं त कड़क चांहि हुजे त बिल्कुलु दिमाग़ बि रोशन थी वञे ऐं सॼो ॾींहुं असांजो एक्टिव गुज़रे। ऐं ईअं त नाज़रीन हिकिड़ी आऊं ॻाल्हि ज़रूरु तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। हर डे बाय डे, रोज़ ब रोज़ मूं वटि का न का ॻाल्हि ज़रूरु हूंदी आहे। उहो इन जे करे त इंसान असां पंहिंजे इर्द गिर्द जॾहिं नज़र हणंदा आहियूं त फिराईंदा आहियूं त का अहिड़ी अणवंदी शइ असांजे दिलि ऐं दिमाग़ ते छाइजी वेंदी आहे। हाणे ख़ासि तौर ते मुंहिंजी जॾहिं नज़र वेंदी आहे ट्रैफिक सिग्नल्स ते, हाणे ट्रैफिक सिग्नल्स जेके तव्हांखे नज़र ईंदा हूंदा त ख़ासि तौर ते सिर्फ़ु माना हिकिड़े जस्ट डमी जे लाइ आहिनि, दिखावे जे लाइ। ऐं काफ़ी ॼणनि खां असां पुछियो बि आहे त जेके ॿाहिरि जा माण्हू शहर अचनि था त उन्हनि खे उन्हनि मतिलबु ट्रैफिक सिग्नल्स जो त मतिलबु ई ख़बर न हूंदा थी ॻाढ़ी पीली साई लाइट हूंदी छा जे लाइ आहे। अगरि इहा लाइट्स ॿरनि, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अगरि हीअ लाइट्स एक्टिव हुजनि हर वक़्तु त असां बि अची अची नेठि सम्झी वेंदासीं त ॻाढ़ी जो मतिलबु छा आहे, त पीली जो मतिलबु छा आहे, त साई जो मतिलबु छा आहे। अगरि असां पढ़ियल न आहियूं लेकिन हीअ एक्टिव ई न हूंदा आहिनि, हलंदा ई कोन्हनि, त असांखे हाणे ट्रैफिक सिग्नल्स असांजे लाइ सेफ्टी जे लाइ हूंदा आहिनि ऐं ट्रैफिक जाम से बचाव जे लाइ हूंदा आहिनि। अगरि इहे शइ असांजे शहरनि में, वॾनि वॾनि शहरनि में अगरि एक्टिव हुजनि त असांखे इन ट्रैफिक जाम जो असांखे फील ई न करिणो पए, न ई असांखे इहा परेशानी जेकी आहे भई। पर जीअं त नाज़रीन अॼु असांजे प्रोग्राम में एतिरा ख़ूबसूरत महिमान हमेशह मौजूदु हूंदा आहिनि, पर अॼु जे जेके वॾे मुंहिंजा महिमान जेके आहिनि, अॼु सुबुह मेराण जो अंगण जेको आहे बिल्कुलु मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। सॼी सिंध मां जेके आहिनि अॼु मूं महिमान चूंड कया आहिनि ऐं उन्हनि खे मूं दावत ॾिनी सुबुह मेराण प्रोग्राम में। अॼु उहे असांजे ऐं सभु मुंहिंजा सीनियर आहिनि ऐं जेके मोस्ट, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त कुझु सीनियरनि में अहिड़ा आहिनि त जॾहिं उन्हनि खे नंढपण में ॾिसंदी हुयमि, अॼु मुंहिंजे ज़िंदगी जो पहिरियों लाइफ एक्सपीरियंस आहे त उन्हनि खे साम्हूं ॾिसंदमि, मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। अचो त नाज़रीन तव्हांजो असां पहिरीं जेकी असांजी पहिरीं महिमान आहे, असांजी पहिरीं अदी आहे, हिकिड़ी आर्टिस्ट आहे, अचो तव्हांजो हुन सां तारुफ़ करायूं। काफ़ी उन्हनि नौशरे सां उन्हनि जो तालुक़ु आहे। फिज़ा हकड़ो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। सुबुह मेराण में अव्हांखे भली कर। ऐं कीअं पियो लॻे अची करे? माशाल्लाह इलाही सुठो पियो लॻे ऐं फस्ट टाइम अहिड़ो प्रोग्राम कयो आहे मेहराण। ॿिया प्रोग्राम बि कया आहिनि पर माशाल्लाह एतिरो मज़ो न आयो आहे ऐं एतिरो इंजॉय न कयो आहे जेतिरो मेहराण में असां करे रहिया आहियूं। ऐं तव्हां छा पिया महसूसु कयो? मूंखे पाण खे ॾाढी ख़ुशी थी थिए। सीनियर मुंहिंजे पंहिंजे मां इंट्रो में तव्हांखे ॿुधायमि त असां वटि महिमान अचा आहिनि त माना ख़ुशी आहे। सिंध हूअं ई महिमान नवाज़ आहे। और तव्हां सां गॾोगॾु जेके असांजा ॿिया बि महिमान मौजूदु अथनि, जंहिं मूं ॻाल्हि पे कई त नंढड़ी हूंदी हुयमि त उन्हनि खे हमेशह पंहिंजे घर वारनि खां ॿुधंदो त लूंग जो ड्रामो हलण वारो आहे। हमेशह मूं आवाज़ इहो ॿुधो अथो। आऊं पाण नंढड़ी हूंदी हुयमि त ॾिसण वारी हूंदमि त असांजे घर वारा सॼी फैमिली, ख़ासि तौर ते असांजो सॼो ख़ानदान उन्हनि खे इंजॉय कंदा। जॾहिं बि उन्हनि जो को बि एपिसोड हूंदो बिल्कुलु टाइम टू टाइम वेठा हूंदा। असांजी जेके वॾियूं हूंदियूं रध पचाव करे जल्दी सां करे साम्हूं टीवी जे अॻियां वेही रहंदियूं त उन्हनि जी परफॉर्मेंस हिकिड़ो बहितरीनु कॉमेडियन ऐं हींअर माशाल्लाह बहितरीनु एक्टर आहिनि, डायरेक्टर बि आहिनि, मोस्ट सीनियर ऐं सीनियर। जीअं नालो खणंदमि माने हिकिड़ो लौंग जे नाले सां तव्हांखे थोरो क्लिक त थियो हूंदो। अचो त नाज़रीन तव्हांजो हुन सां तारीफ़ करायो। मंज़ूर दानिश साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सर अव्हांखे भली का सुबुह मेराण प्रोग्राम में ऐं कीअं मेहरान टीवी ते कीअं पियो लॻे सर? मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे छो जो पहिरियों दफ़ो मेहराण जे लाइव ट्रांसमिशन में गेस्ट थी आहियो आहियां। मूंखे ख़ुशी थी आहे त असांजो मुरई साहब त माशाअल्लाह असांजो वॾो आहे, मोहसिन आहे। हेॾा ख़ूबसूरत प्रोग्राम्स जेके हिते थियनि पिया उहो असांजो प्रोग्राम मैनेजर साहिबु आदा मुर्तज़ा मजबूर आहे, असांजो साथी आहे, दोस्त आहे, गॾु असां इलाही कमु कयो आहे। त ॾाढी ख़ुशी थी आहे पहिरियों दफ़ो हिते अचण ते। ऐं सभिनी खे जेको आहे ऐं सभिनी खे इहो चवंदुसि आउं अहसानमंद आहियां, थोराइतो आहियां आदा मुर्तज़ा मजबूर जो उन्हनि असांखे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में घुरायो। सर असांखे बि ॾाढी ख़ुशी थी त तव्हां हिकु पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजा पाकिस्तान जा ऐं बिल्कुलु असांजे पूरे सिंध जा हिकिड़ा मोस्ट सीनियर जेके आहियो तव्हां आर्टिस्ट आहियो। मूं जीअं पहिरियों ई पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त मूं नंढे लाइ पंहिंजे वॾनि खां ॿुधो त लौंग जो ड्रामो पियो हले हलियो। सभु जेके आहिनि असांजा भाउ भेण जेके बि असांजा वॾड़ा हूंदा उहे सभु जेके आहिनि पंहिंजो टाइम कढी करे प्रोग्राम तव्हांजो ॾिसंदा। त
तव्हां सां गॾोगॾु वरी असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि उहे बि मेरा ख़ूबसूरत महिमान आहिनि ऐं मेहरान टीवी ते असांजा जेके सहरा हलनि था उन्हनि में उन्हनि जो काफ़ी वधीक कंट्रीब्यूट आहे हमेशह तव्हां उन्हनि खे पटके में ॾिठो हूंदो आहे अॼु मुंहिंजे सुबुह मेहरान प्रोग्राम में बि हू पटके में ई आया आहिनि ऐं ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां पाण डायरेक्टर बि आहिनि एक्टर बि आहिनि हलो त नाज़रीन तव्हांजो हुन सां तारीफ़ करायूं के ख़ासि खैली साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सकिया सर छा था ॻोल्हियो माइक तो ॻोल्हियां वालेकुम सलाम तव्हांजी महिरबानी लख कुर्ब महिराण जो ही पहिरियों आहे मॉर्निंग शो जंहिंमें असां फर्स्ट टाइम आया आहियूं जीअं स्टार्ट थियो चैनल त प्रोग्राम ॿ टे कयासीं गॾु वरी पंहिंजे असां रहूं था कराची में हैदराबाद में अचणु मुश्किल सां थो थिए पर मुर्तज़ा मजबूर आहे जेको मजबूर असांखे कंदो आहे तंहिंजे करे असां बि आया आहियूं तव्हां सभिनी जी महिरबानी लख कुर्ब बिल्कुलु सर ऐं सहरनि में तव्हांखे ॾिठोसीं अॼु असांजे साम्हूं वेठा आहियो मूंखे ॾाढी कुझु सुठो लॻो पर इहो दौर कीअं गुज़रियो इहो सहरनि वारो बसि हाणे असां बेसिकली आहियूं त ॻोठाणा माण्हू न त पोइ मुर्तज़ा सां मुंहिंजी घणी आहे त मूंखे चईंदो मूंखे सॾींदो आहे चाचा सही सही मूंखे ॿुधायो हुननि त ही जेके आहिनि मौसम आहिनि काफ़ी मुंहिंजो लाइफ में हिननि जो काफ़ी घणो रहनुमाई हमेशह हुननि मूंखे गाइडनेस कई मूंखे सर ॿुधायो असांजे डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर साहब तव्हांजे बारे में पाण भलो आहे तॾहिं थो ॿुधाए न त अॼुकल्ह कोन था ॿुधाइनि जिन खे असां इंट्रोड्यूस कयो आहे न उहो चवंदा असांखे मालिक घुरायो मालिक घुरायो त लेकिन वसीलो केरु थियो हा उहो नथा ॿुधाइनि सही सो मूंखे फोन कई चई चाचा बसि हिकिड़ो कमु करिणो आहे ऐं तव्हां ईंदव तव्हांजी घरवारी बि ईंदी ॿारड़ा बि वठियो आहे मुंहिंजो सॼी फैमिली वरी ससु रहिजी वई उनखे बि वठियो अचां त चई न बसि तव्हां अचो पोइ आयासीं ॿुधाई हिते वरी ॻोठ आहे को मोराई साहिब जो ज़मीन आहे पंहिंजी का सही सही ओॾां असांखे वठी वियो उते सैरा कयासीं उते माहौल असांजो ॻोठाणो पोइ असां बि ॻोठाणा थी वियासीं पर हीअ ई असांजे सहरनि जो असांजो पंहिंजो रिच हिकिड़ो कल्चर आहे असांजी पंहिंजी हिकिड़ी माना ऐं सॼी सिंध में जेके बि असांजा सिंधी मीडिया जेके बि चैनल आहिनि न सभिनी खां बहितरीन चैनल ही महिराण रुगो ने सहरनि जे करे ई थो ॾिठो वञे मूं इहो ई पुछणु चाहियां पई त केतिरी भला तव्हांखे मोच सहरनि ते असांखे हींअर हिकिड़ो प्रोग्राम कंहिं कंपनी जो असां कयूं था अंदरूनी सिंध असांखे हुन सहरनि जे करे ई माण्हू चवंदा यार हे सहरनि में ईंदो हे हिते ईंदो हे हिन सहरो ॻायो ज़बरदस्त माना जेके लेडीज़ मिलंदियूं आहिनि उहे बि सहरनि जे करे ई असांखे सुञाणनि थियूं वाह ज़बरदस्त ड्रामा जेके कया अथऊं उनजे करे घटि पर सहरा ॾाढा मशहूरु आहिनि वाह बिल्कुलु सिंध छा पूरो पाकिस्तान में माना मक़बूल आहिनि बिल्कुलु बिल्कुलु वैसे पर सर तव्हां सां गॾोगॾु असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि हिकिड़ा बहितरीन जेके सिंगर आहिनि असां जेके चाहींदासीं त नाज़रीन जीअं हुन खां यकीन सुञाणींदो काफ़ी हुननि जा गीत बि आहिनि राजा समो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां अव्हांखे भली का सुबुह मेरा प्रोग्राम में लख थोरा आवाज़ा ऐं जेके असांजा नाज़रीन हिन वक़्तु असांजा प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे बि सलाम ऐं बेहद शुक्रगुज़ार आहियूं असां महिराण टीवी जी पूरी सथ जा ऐं अदा मुर्तज़ा मजबूर साहिब जन जा जंहिं एॾो वॾो ज़बरदस्त प्रोग्राम अरेंज कयो आहे हिन में यकीनन अची करे ॾाढी ख़ुशी थी थिए बिल्कुलु ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा ॿ सीनियर तव्हां सां गॾु वेठल आहिनि माशाअल्लाह हिननि जी त कहिड़ी ॻाल्हि कजे लफ़्ज़नि में त हिननि ते ॻाल्हाए नथो सघिजे कॾहिं कॾहिं ॻाल्हाइणो पवंदो हिते मुंहिंजे प्रोग्राम में सभु ॻाल्हाईंदा आहिनि ऐं चई त घटि ॻाल्हायो मुंहिंजा गेस्ट वधीक हा न हे अहसास हो न बाक़ी यकीनन प्रोग्राम सहरनि वारे प्रोग्राम में त माशाअल्लाह ईअं तव्हां माना हूंदा आहियो जीअं न की पंहिंजे कंहिं पुफाट मासात जी का शादी हुजे एॾो ख़ुशि हुन में नज़र ईंदा आहियो असां सां उन में थियो बि ईअं हुयो त असांजी फैमिली माना असां हुआसीं घोटे था हिकिड़ा हुआ कुंवारे था त माना सॼो घर जो ई माहौल बिल्कुलु पंहिंजो यूनी में मूंखे ॾिसो आर्टिस्ट इहो ई कमाल आहे कंहिं बि इन्वायरमेंट में या कंहिं बि सीन में उन्हनि खे माना पंहिंजी ई पंहिंजी रियलिटी एक्सप्रेशन उन्हनि खे ज़ाहिर कजे ऐं पंहिंजा एक्सप्रेस जेसिताईं हू उन शइ में न ढलबो त उन्हनि जे एक्ट में ॾिसण वारे खे ई मज़ो कोन ईंदो हाणे केॾो ॾुखियो एक्ट हूंदो आहे रोअण जो ऐं उन केॾी माना एक्सप्रेशन सुराइण साम्हूं वारे खे रोअण अची वञे इहो आर्टिस्ट जो कमाल हूंदो आहे मतलब मां ब्रेक वठां ब्रेक खां पोइ असां गीत ॿुधासीं ब्रेक वठणो अॼु ॾींहुं ब्रेक वठंदमि ज़रूरु ब्रेक वठणु लाज़मी आहे क्योंकि थोरी साह बि साई बि नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबुन कया सुरहान चाहे जेके नव रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि काॾे न वञो असां सां गॾु रहिजो
वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम से ताबन के सुरहान से आहे जेके नवरस्तन के जोड़े थी जे हर पैक में कैश इनामत मौजूद हैं 10 रुपए को वठी 10 लाख रुपए ताईं। जिते नाज़रीन ब्रेक में असां हिकिड़ी ॿी ख़ूबसूरत मेहमान असांखे जॉइन कयो आहे। असांजे मेहरान टीवी जो हिसो आहे बिनते आवाज़ जी होस्ट आहिनि, मुंहिंजी मोस्ट सीनियर आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए उन्हनि जो अॼु फर्स्ट टाइम इंटरव्यू कंदे। हूं हमेशह ॿियनि जा इंटरव्यू वठंदियूं आहिनि पर अॼु जेको आहे लाइफ एक्सपीरियंस ऐं ख़ासि हुते औरतुनि ते घणो ॻाल्हाईंदियूं आहिनि। त अॼु जेको आहे पुछूं था त औरतुनि ते ख़ासि हुते ॻाल्हाइण कीअं पियो लॻे ऐं केतिरो उन्हनि जो लाइफ जो सॼो एक्सपीरियंस अॼु उन्हनि खां इंटरव्यू वठंदासीं। ऐं बिनते हवा जो नालो खयो हूंदमि, होस्ट चयो हूंदमि, मेहरान टीवी जो हिसो बि चवंदमि, यकीनन तव्हां सुञाणे विया हूंदव ज़ाहिदा अबड़ो साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां ॿुधायो? मूंखे तबियत पहिरियों तव्हां ॿुधायो कीअं? यको तव्हां गैर हाज़िर रहिया हो। हा बस थोरो मूंखे हार्ट जो प्रॉब्लम थी पियो, पोइ उन करे वरी डॉक्टर्स चयो त रेस्ट ज़रूरी आहे, काई बि एक्टिविटी न कयो, नॉन एक्टिव हुयसि, इन करे 3-4 महीना मां न कयो प्रोग्राम। मुंहिंजो असां घणो मिस कयोसीं तव्हांखे पर मूंखे ॾाढी तव्हांजी ख़ुशी थी थिए अॼु तव्हांजो काफ़ी टाइम खां पोइ बीमारी खां पोइ अॼु सुबुह में हाणे त सुबुह तव्हां ऑनियर थिया हो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए ऐं ख़ासि ॿियूं बि तव्हांखे मुबारकूं हुजनि तव्हांजे किताब जूं जेकी तव्हांजी स्टोरी पब्लिश थी आहे उन ते बि असां हलंदासीं। पर हीअ ॾिसो न हिकिड़ो सीनियर कॾहिं मुंहिंजा केॾा मोस्ट सीनियर बि वेठा आहिनि। अॼु थोरो हिकिड़ो अॼु उहे सभु मां अॼु इंजॉय पई कयां, काफ़ी कुझु सिखण खां बि अॼु मूंखे हिननि खां मिलंदो आहे। स्कूल जी जेकी मोकिलूं बि शायदि कुझु स्कूल खुली विया आहिनि ऐं कुझु स्कूल खुलण वारा आहिनि। जीअं तव्हां बि माशाल्लाह पाण कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर आहियो। छा चवणु चाहींदो मोकिलनि जे लाइ? कीअं प्लान आहे तव्हां शागिर्दनि खे? छा तव्हांजो? सही ॻाल्हि ॿुधायांव त मूंखे मोकिलूं पसंदि ई न आहिनि। हाय ईअं न कयो ईअं न कयो। मुंहिंजे स्टाफ में असां वटि जॾहिं वेकेशन थींदी आहे 2 मंथ जी समर जी, त सॼो स्टाफ चवंदा आहिनि त ज़ाहिदा जो त मूड ई ख़राबु। छो बाबा छो नथी वञे मोकिलुनि? मां चयो छा कंदसि घर वञी? जीअं माण्हू घर में वेहे थो, नॉन एक्टिव थी वञे थो, पोइ मां सम्झंदी आहियां जहिड़ो मां बीमार। उन करे मां चवंदी आहियां 2 महीना ॼण जी ज़रूरत ई न आहे, 1 महीनो मोकल थिए काफ़ी आहे। हीअ त ॿार ॿुधंदा हूंदा हीअं चवंदा हूंदा त हीअ ॾिसो असांजे माना हथनि ते माना हेॾो वॾो माना जी जी 6 महीना पढ़ायो। मुंहिंजो ख़ुदि स्टाफ ई चवंदो आहे 2 महीना त सुकून सां असां गुज़ारियूं घर में। त मां चवंदी आहियां मूंखे पसंदि न आहिनि 2 महीना। मां चवंदी आहियां 1 महीनो काफ़ी आहे, बसि रेस्ट कईसीं हाणे अचो घर वापसि। अच्छा माना डीएक्टिव थिए थो इंसान, माना रूटीन को थोरो हटिजी थो वञे। पोइ मां ईअं घुरिजे त पोइ समर वेकेशन्स जेको ॿियूं छुटियूं ॿी एक्टिविटीज़ ॻोल्हणु घुरिजनि। बसि ईअं आहे त समर वेकेशन्स असल में छो जो असां वटि जेका एजुकेशन में आहिनि नंढड़ा ॿार आहिनि। पहिरें त 5 खां हूंदो हुयो ॿार, ऐं हाणे त लाज़िमी ॻाल्हि आहे हिकिड़ो KG खां अची नर्सरी खां अची थो वञे या प्ले ग्रुप्स खां शुरू था थियनि उहे ॿार। त उहे त लाज़िमी ॻाल्हि 2.5 सालनि जा आहिनि। उन्हनि लाइ त पोइ गर्मी टॉलरेट करणु इट्स इम्पॉसिबल। पोइ उन्हनि ॿारनि लाइ गवर्नमेंट कॉलेजिस या स्कूल्स जेके आहिनि उते तमामु घणी गर्मी थिए थी। असांजो ज़ाहिर आहे सिंध आहे थोरो गरम, त पोइ उन लाइ बसि ॾिनियूं वञनि थियूं वेकेशन्स। बाक़ी ख़ासि तौर ते उस्तादनि जे या शागिर्दनि जे आराम लाइ कोन थियूं ॾिनियूं वञनि, सिर्फ़ु इन लाइ त हो थोरो रेस्ट कनि गर्मीअ में। छो गर्मीअ में ॿाहिरि ॾिसो था हीट स्ट्रोक जा मसइला थी वञनि था, लू लॻी वञे थी। इन तरीक़े सां मस्तु थोरो इहा रेस्ट आहे ॿारनि खे गर्मीअ खां बचाव लाइ। सही, गर्मी खां बचाव लाइ थोरो माना ॿार ॾिसो काफ़ी रूटीन्स में चाहे में उन्हनि खे छुट्टी वेकेशन ॾियणु बि लाज़मी हूंदो आहे। बेज़ार हूंदा त ॿार उहे त चवंदा जल्दी वञनि, स्कूल खुले त ॿार तंग था कनि ॿार। सही, हे वीचारा उस्तादनि जो हौसलो आहे। असां क्लासनि में 8-80 ॿार सही। मां हिकिड़ी कॉल वठां पोइ मैडम सां हिकिड़ो एक्सपीरियंस मुंहिंजो लाइफ जो गुज़रियो आहे ज़रूरु उहो तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाजी। क्या हाल है? मकसूद रिंद का वोट मिठू रिंद का सर रिंद तो गला है। वाके भलिका सुबह मेरा प्रोग्राम में कीअं आयो? खुश ठीक ठाक? गावन मतलब जन प्रोग्राम दिस गावन जी बिल्कुल ॾाढी दिलखुशी आहे। ऐं सुबह कीअं पे गुज़रे तव्हांजी? बिल्कुल सुबह मूंखे गुज़रे थोड़ी हवा गर्मी आहे मिड़ी हवा गर्मी मिक्स करे एंजॉय करते हैं। इहो सही आहे। इंसान के बस जेको गुज़ारो करणु घुरिजे उन हालात में ढलणु घुरिजे। जी बिल्कुल सही बाजी। अॼु बिल्कुल प्रोग्राम में ॾाढा ख़ुशि आहे इन जे करे असांजा महिमान अॼु बिल्कुल सुठा आया आहिनि। बिल्कुल मूंखे बि उन महिमाननि खे सुञाणो त था न कॾहिं खां सभिनि खे सुञाणा थो तॾहिं त ॻाल्हि कई आहे। ॾिसो ॾिसां पियो। ओहो छा चवणु चाहींदो? कुझु चवणु चाहींदो हुनमें या ॻाल्हाइणु चाहींदो कंहिंसां? जी 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 बिल्कुल ॻाल्हाईंदासीं महिमाननि सां। अव्हांजा महिमान आहिनि, असांजा महिमान आहिनि, पूरी सिंध जा महिमान आहिनि, मेहरान जा महिमान आहिनि, असांजा महिमान आहिनि। बिल्कुल असां ॻाल्हाईंदासीं ख़ातिरी कंदासीं। पोइ ॿुधनि पिया तव्हांजी आवाज़, तव्हां ॻाल्हाइणु चाहियो त बिल्कुलु
शायद कॉल ड्रॉप थी वई थैंक यू वरी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं जे कॉल्स कंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते सॼो प्रोग्राम ॿुधी करे पॉइंट टू पॉइंट ॻाल्हाईंदा आहिनि मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे मां मैडम जी ॻाल्हि पई कयां चाहींदमि जे जो 2017 में मैडम आई थिंक सो एक्सपीरियंस रहियो मुंहिंजो तव्हां सां मां हिकु अञा स्टूडेंट ई हुयमि मुंहिंजो मेहरान टीवी स्टूडियो ते के इतफ़ाक़ी वजह सां आयो त मुंहिंजो अञा को इरादो को होस्टिंग वग़ैरह जो न हुयो त मैडम जो बिन ते हवा ते प्रोग्राम हूंदा त उन चयो त हिकिड़ी यूनिवर्सिटी जी स्टूडेंट आहे अचो त तव्हां इन ते ॻाल्हायो तॾहिं मूंखे एतिरो कॉन्फिडेंस कोन हूंदो मैडम यादि अथव न तव्हां केतिरो मूंखे फोर्स कयो अॼु ॾिसो वक़्तु हिकिड़ो फ्री आयो आहे एतिरो हाणे कीअं पियो लॻे मूंखे हिते ॾिसी तव्हांखे ॾाढी ख़ुशी थी अॼु मां महिमान आहियां ऐं मां हिननि जी महिमान थियण खां पुछंदा मैडम मूंखे अलाए कहिड़ा सवाल तव्हां पुछंदा तॾहिं आउं बिल्कुलु मेच्योर कोन हुअमि एतिरी पर मूंखे ॾाढी हींअर ख़ुशी थी थिए तव्हां सां जेको जॾहिं मां तव्हांखे चवां पई अचे वेहो मुंहिंजे प्रोग्राम में अचो ऐं यूनिवर्सिटी जे सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त तव्हां एज़ अ गेस्ट न पिया अचो मतां मूंखे सवालनि जा जवाब ॾियणा हाणे तव्हांखे सवाल करणु ईज़ी था लॻनि इहा ॻाल्हि बि थी सघे थी बिल्कुलु सही फिज़ा तव्हांजे स्कूल वारी मोकलियूं तव्हांखे यादि आहिनि कीअं गुज़रियूं बचपन जूं हा असांखे यादि आहिनि त जॾहिं स्कूल जूं मोकलूं थींदियूं आहिनि त इलाही ख़ूब मस्ती मज़ो कंदा आहियूं छाजे करे त पढ़ाई करे करे त यार बोर थींदासीं न बोर पोइ इन जे करे पोइ जॾहिं मोकलूं असांजूं छुटियूं थींदियूं त इलाही असां ॾाढो मज़ो कंदा हुआसीं ऐं जेके बि हूंदा हुआसीं छो जो छुटियुनि जो सभिनि खे इलाही इंतज़ारु हूंदो आहे वेट कंदा आहियूं त अलाए कॾहिं छुटियूं थींदियूं ऐं अलाए कॾहिं असां थोरो आज़ादु थींदासीं उस्तादनि खां ख़ासि करे उस्तादनि खां अलाए कॾहिं आज़ादु थींदासीं ऐं उते त हिकिड़े सेकंड जी परमिशन नथी मिले उस्ताद त माना छा सही बिल्कुलु अच्छा स्कूल जेको शौक़ सां वेंदा हुआ या बसि ईअं बसि पढ़णो आहे मजबूरी आहे ज़बरदस्ती हाणे वालदेन चवनि था बसि वालदनि जो बि थोरो इलाही मतिलबु ज़बरदस्ती हुई त माना तालीम लाज़ बि आहे सही पर असांजी बि दिलचस्पी हुई सही तालीम में हा शौक़ सां वेंदा हुआसीं ऐं सुठियूं दोस्तूं हूंदियूं ऐं उन्हनि जी बि हेल्प हूंदी इलाही मतिलबु स्कूल जे फ्रेंड्स दोस्तूं वक़्तु ॾाढो सुठो जी जी जेके स्टूडेंट्स हूंदा आहिनि उन्हनि खे ॿार माउ पीउ जेके हूंदा आहिनि पेरेंट्स हूंदा आहिनि उहे धिके कढंदा आहिनि स्कूल वञो 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 उथारे बीठा हूंदा खां पोइ एडल्ट थी था वञनि माशाल्लाह वॾा था थी वञनि पोइ उहो छोकिरियूं या छोकिरा पाण ई चवंदा आहिनि असां वञूं इदारे में हाणे घर में असां बेज़ार था थियूं असांखे मज़ो कोन थो अचे पोइ उहो पाण ई मज़ो शौर अची थो वञे ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे जे वालद मतिलबु जे वालद न चवनि न ऐं असां तालीम हासिल न करे सघूं बिल्कुलु सही इहा ॾाढी सुठी ॻाल्हि कई क्योंकि ॿारनि खे कुझु ख़बर कोन हूंदी आहे सही ॻाल्हि जी त वालिदेन ई तरबियत ॾिसो आहे हाणे असां छा ॿिया महिमान बि ख़ामोश वेठा आहिनि उन्हनि खां बि सवाल ज़रूरु कंदमि पर मां हिकिड़ो गीत ॿुधा राजा समूह खां त राजा समूह हिकिड़ो सुबुह महिरान हिकिड़ो ख़ूबसूरत सो गीत थी वञे तव्हांजो ज़रूरु बिल्कुलु ख़ूबसूरत गीत आहे हिकिड़ो तव्हां सभिनी खे इनशाला वणंदो ऐं स्पेशली तव्हां त उन ते बाक़ाइदा मज़ो था कयो जीअं सुबुह न सुठो आहे मतिलबु सुरीलो आहे सुर में बि आहे गुर में बि आहे सुर में बि आहे हा पोइ सही आहे पोइ चलो त पोइ ॿुधूं था उम्मीदी हथनि ते लाए आईने खां शर्माए उम्मीदी हथनि ते लाए आईने खां शर्माए सोनियूं मुंडियूं छल पाए अचे पाण खे सजाए सोनियूं मुंडियूं छल पाए अचे पाण खे सजाए लहरो लख तेजी आहे सभ खां सोणी खिलणी खिलणी रखियो मूं पंहिंजो नाम खिलणी ओ खिलणी खिलणी रखियो मूं पंहिंजो नाम खिलणी 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 रखियो मूं पंहिंजो नाम खिलणी भली केड़ी कयां सारा मुझो न में आसा हुए ही ठायसी अल्लाह तबीयत दिया भली केड़ी कयां सारा सदा मोरे कंदिया है नाही यार मुरसणी खिलणी खिलणी रखियो मूं पंहिंजो नाम खिलणी ओ खिलणी खिलणी
रखियो करे इंदिया है सिंगार मक्सी हल्ली मसा प्यार कंदी गाए बेशुमार खास मुझे लाए करे इंदिया है सिंगार मुता सोचो बिना हो एड़ी मोहब्बत मिलनी खिलनी खिलनी रखो मुते जो ना खिलनी ओ खिलनी खिलनी रखो मुते जो ना खिलनी 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 रखो मुते जो ना खिलनी ने भी हथ पे लाए आईने का शर्माए सोनियो मुंडियो चला पाए अचे पान के सजाए सोनियो मुंडियो चला पाए अचे पान के सजाए लहरो लख तेजी आहे सब कहूं सोनी खिलनी खिलनी रखो मुते जो ना खिलनी ओ खिलनी खिलनी रखो मुते जो ना खिलनी 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 रखो मुते जो ना खिलनी। वाह वाह जबरदस्त 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 खूबसूरत खूबसूरत पर हींअर वठंदासीं हिकिड़ो सो ब्रेक इन प्रोग्राम सां ताउन कयो सुञाण चाहे जेके नवरिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि करे न वञो सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन प्रोग्राम से ताउन के सुरहान चाहे ऐसा से हिकिड़ी कॉल मौजूद है कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण कहिड़ा आहियो? बिल्कुल ठीक कंदा जी पहिरियों तारीफ़ कराईंदा भाउ भेण सजाद निज़ामानी ॻाल्हाईंदो कन्ना माण्हू कंदा तव्हांखे भलिका सुबुह में प्रोग्राम में कीअं पई गुज़रे सुबुह? तमामु सुठो ऐं अहिड़ा सुहिणा सुहिणा माण्हू ऐं अहिड़ियूं अदियूं तव्हां विहारियो था त प्रोग्राम में 4 दिन लॻी वञनि। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे ख़ासि ऐं आहे ई प्रोग्राम जेको अमल लाइ एतिरा ख़ूबसूरत जेके महिमान हुजनि त पोइ सुबुह ई सॼी बहितरी थी वेंदी एॾियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं करनि ऐं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर करनि। तव्हां कुझु चवणु चाहींदो असांजे महिमाननि लाइ? ऐं बसि इहो जो महिराण जा मोती तव्हां चूंडे विहारिया आहिनि। वाह जबरदस्त 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 मूंखां वधीक जेकी आहे जुमलनि जी चूंड तव्हां महिमाननि जी पज़ीराई करण में ज़बरदस्त मूंखे ॾाढो सुठो लॻो। न अदी तमामु सुठो ऐं जेका तव्हांजी होस्टिंग आहे उन में को शक कोन्हे तव्हां बहितरीन नमूने सां जेको तव्हांखे इहो सम्झो तव्हां असांखे माज़ी यादि ॾियारे छॾियो एॾी कूल आहे तव्हांजी जेको होस्टिंग मज़ो थो अचे। थैंक यू सो मच। सुबुह महिराण कॾहिं खां ॾिसो पिया? अदी टाइम त मिलो कोन्हे जेॾी महिल मिलंदो आहे त रिमोट में पहिरीं महिराण ॻोल्हींदा आहियूं। वाह ऐं जेॾी महिल महिराण मिली वेंदो आहे त पोइ नेरी मोती ॻोल्हींदा आहियूं। वाह वाह जबरदस्त जबरदस्त मोती ॻोल्हण जी ज़रूरत कोन्हे महिराण खे टच करण खां पोइ ऐं ही जेके असांजा आर्टिस्ट सीनियर बि जेके असां मौजूद आहिनि मंजूर दानिश साहब उहो असांजी पुराणी हुई न गुलाम गुलाम मुंहिंजी सलाह न तमामु घणी जदोजहद कई आहे ज़िंदगी में ऐं सभिनी खां सवाल आहे जेके मुंहिंजा 4 वेठा आहिनि सीनियर आर्टिस्ट जेके हिन अची वेठियूं आहिनि हुननि खां सवाल आहे मुंहिंजो जी जी ॿुधनि पिया त सभिनी खे पहिरीं में सलाम आहे अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो। ऐं ॿियो इहो आहे ज़िंदगी में 2 शयूं जेके आहिनि इंसान खे यादि रहंदियूं आहिनि हिकिड़ो ॾुख हिकिड़ो ख़ुशी। अहिड़ो ज़िंदगी जो वाक़ियो छो जो ऑन एयर त असीं सभु मुस्कुराईंदा आहियूं असीं ॾिसूं पिया असां ज़िंदगी जा कुझु पहलू अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांखे अंदरि जो अंदरि खाईंदा आहिनि। सही
ऐं आवाम खे ख़ुशि रखो था, सिंध खे ख़ुशि रखो था, इहो मुंहिंजो सलूट आहे तव्हां सभिनी खे। त वाक़ई इहो वॾो कमु आहे। न सम्झो त आर्टिस्ट का नंढड़ी पई आहे, बसि आयो टीवी ते ऐं माण्हुनि खे जो हिननि जो वॾो हिकिड़ो जान आहे। हीअ सम्झो त हिकिड़ो ॾुखियो कमु आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी, ज़रूरु सम्झां। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां जेको कॉल कई असांजे प्रोग्राम में, ऐं आईंदा बि ईअं कॉल कंदा रहंदव। जी मंसूर ताने साहब, ॾिसो ही फैन्स आहिनि तव्हांजा या जेके सीनियर, उन्हनि जी लाइफ जे बारे में, हिन जे बारे में पुछणु उन्हनि खे घणो इंट्रस्ट हूंदो आहे त हिननि जी ज़िंदगी, असांजी ज़िंदगी को केतिरी मुख़्तलिफ़ ऐं छा माना कहिड़ो करे उन्हनि इहे ॿुधमु कयो। पर सर तव्हां किथां को स्टार्ट कयो ऐं छा सोचे करे इन फील्ड में तव्हां एंट्री हई? हूं जेको स्टार्ट वरितो स्टेट ड्रामनि खां, बाक़ी के बि मुंहिंजो प्यारो भाउ दोस्त आहे मुंहिंजो, हिननि खे ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे। पहिरियों शुरूआति स्टेट ड्रामे खां कई, हुन खां पोइ रेडियो ते, रेडियो खां पोइ वरी PTV ते घुरायो वियो। उन्हनि पंहिंजो ममताज मिर्जा साहिबु हुन चया तो एॾो आर्टिस्ट आहीं, एॾो ज़बरदस्त स्टेज पियो करी, डायरेक्टर बि आहीं, प्रोड्यूसर बि आहीं, त पोइ हेॾी असां PTV ते छो नथो कमु करे, ॼण हुते लाइन ते बि ऐं जेको आहे उते अचूं, तव्हां धिकारी कढी छॾियो, हिन खां बहितर आहे त असां हिते सुठा आहियूं। पोइ हुननि चयो न तव्हां मिर्ज़ा अकल बेग साहिब जी जेके हर साल वरसी लॻंदी, हुते ड्रामा थींदा, हुते पोइ सभु अदीब जेके दोस्त यार मिलंदा। बहरहाल पोइ हुननि घुरायो, हुते ऑडिशन मूंखे चई त समय साहब मूंसां भरिसां गॾु वेठो अथव, हिनखे फ़ोन कयां थो, हुननि खे वञी तव्हां ॾियो ऑडिशन, ॿियो वरी फेसबुक जो साहब, सभु सीनियर असांजा उस्ताद हुआ, हारून साहिबु वारा सभु। पोइ हुते हुनखे चई त हाणे अचे थो, पंहिंजो दोस्त मंजू दांधी खे सुञाणो था, पर हाणे हिन इज़त कजो, ऑडिशन वठो, जेकॾहिं तव्हांखे माना ॾिसो ऑडिशन में पास थिए थो त पोइ तव्हां जेको आहे हिन खणिजो, ऐं सिफारिश नथो कयां, जाइज़ थो ॻाल्हि खे सिफारिश कयां। सही, माना एतिरो टैलेंट मौजूदु हो। बिल्कुलु। पोइ वियासीं समय साहब 8 कैरेक्टर कढी घुरिया, पहिरियों दफ़ो वियासीं, पहिरियों त कैरेक्टर जेके थी इहे हिन में ज़ाल जो बि थी, माउ जो बि थी, ठहियूं थी, मूं चवां ज़ाल बाल मां त न आहियां न, मूंखां जेको इहे तोखे पढ़ी ॿुधाइणा पवंदा। असांखे त स्टेज जो जेको सॼो हो न तजुर्बो, रेडियो बि कंदा हुआसीं। पोइ हिन हिसाब सां सभिनी जा मूं हुननि खे पढ़ी करे एक्टिंग परफॉर्मेंस करे ॾेखारी, तो वॾो तो आर्टिस्ट आहीं, वॾो अलाह जो नालो आहे, बाक़ी शौक़ु आहे, बसि पोइ कयूं था। पोइ वरी हुन खां पास थी वरी वियुसि वरी फेस साहिब से फेसबुक जो साहिब, हुनखे ख़बर आहे असांजो उस्ताद ॾाढो डिंगो हूंदो, स्टोरी मां ई कढी चईंदो, वञो जुमिला मुमला यादि करे अचो, पहिरियों त नालो ई ॿुधी मूं चयो हिनखे केरु मोड़ींदो। हुते यादि सलाहदीन तुंहिंजे साहिब वारे सभु वेठा हुजनि, गुलाब वारा सभु ख़ुशि थिया, हरमंज़ूर दानिश आयो आहे, स्टेज जो नालो त हो रेडियो, हुते बि ऑडिशन ॾिनो, हुते बि पास थियो, घर वेठे तोखे यार बलोच साहिब हैदराबाद में अची स्क्रिप्ट ॾींदो ऐं तूं हले हफ़्ते में हिकिड़ो कंदो, समय सां हफ़्ते में कंदो, पोइ ईअं जीअं शुरूआती पहिरियों कैरेक्टर स्टार्ट ई ॾिनो, हुन खां पोइ मतिलबु बसि हाणे के साहिब तव्हां सां गॾु गॾु ख़ामोश आहिनि त इन्हनि के साहिब तव्हांजी वजह को असांखे जेको असांखे पंहिंजे डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर साहिबु मिलिया, इहे मूंखे ख़बर पई, ऐं ख़ासि हुते हिननि जी एंट्रीज़ ऐं तव्हां जीअं हुन में छा हुननि खे गाइडनेस कंदा रहंदव, त इहा ॻाल्हि मां ज़रूरु इहे शेयर कयमि। पर तव्हांजी एंट्री कीअं थी? असल में मुंहिंजी जॉब हुई एरिकेशन में, हैदराबाद में ई रहंदो हुउसि, मूंखे जेको फर्स्ट टाइम एंट्री कराइण वारो हे मंज़ूर दानिशी आहे। पोइ जॾहिं मुंहिंजी एंट्री कराई त मूंखे फर्स्ट टाइम मिलाई बि फेसबुक जे हिसाब सां, ऐं मां थोरो अलॻि हूंदो हुउसि, मूंखे ख़बर न हूंदी त शोबिज़ छा आहे, मां शौक़ु हूंदो हुयो। पोइ फेसबुक जे हिसाब मूंखे चयो 2 मिंट वेह त मां अचां थो, हुनखे ॻाल्हि विसरी नओं माण्हू अलाए केरु आहे, हो वियो हलियो त मां हेॾो ख़त लिखियो, उन कमरे में उछलायो, मां चयो मां को आर्टिस्ट न आहियां, मां को हे न आहियां, तूं मूंखे हिते विहारे वञ, मां इंतज़ारु कयो, मां को पघार थियां, मां माना जेको कुझु ग़लति ॻाल्हाइणो हुयो उहो ॻाल्हायो, हुनखे फोन की कहिड़ो माण्हू मोकिलियो। पोइ वरी हिनखे वरी मां पंहिंजो उस्ताद मंज़ूर करे छॾियो, मुंहिंजो परेशान न थी हिते थींदो तोसां, ऐं तोखे बर्दाश्त करिणो पवंदो, जेसिताईं तोखे धक न लॻंदो न तेसिताईं तूं आर्टिस्ट नथो थी सघे। हा इहो सुठो आहे, ऐं चाहियां थो त माना तोसां हीअं थिए। उन खां पोइ अच्छा फेसबुक जे सां मरहूम असांजो उस्तादनि में बि बहितरीन, लिखण जो बि बहितरीन, माना जेके प्रोड्यूसर आहिनि उन्हनि सभिनी में लाजवाब प्रोड्यूसर हुयो। जॾहिं ड्रामो रिकॉर्ड कंदो हुयो त असां बि थोरो हुन सां गॾु एज ए असिस्टेंट बि कमु कयो, पोइ त ख़ैर इन थी वियासीं हलिया त थी वियासीं यका, त ड्रामो जॾहिं रिकॉर्ड कंदो हुयो त उहो एडिटिंग ते ईंदो, सिर्फ़ु 2 कलाकनि में ड्रामो पूरो करे हलियो वेंदो, एॾो बहितरीन हो रिकॉर्डिंग कंदो। उस्ताद बि टीचर बि
ऐं तमामु ॾिघो माना उते जेको आहे सभु जेके दोस्त हुआ सीनियर हूंदा सभु उन खां लाराईंदा हुआ। मिल्कियत ड्रामो बाख ड्रामो हा, काफ़ी केतिरा बिल्कुलु। ई ॿिया ड्रामा हुननि जा मिल्कियत में बाख में सभिनी में हुउसि सही पर हो माना बाक़ाइदा पहिरियों त ॾींदो दरकार त मूंखे चवंदो प्यार में लुंडो तूं अच त सही स्टोरी तुंहिंजी ख़बर पए थी पटे हा उहो कंहिंखे सलाहुद्दीन तुन्य वारा हेॾा सीनियर एक्टर आहिनि पर इन खां ड्रिजंदा हुया। न हुनखे उस्ताद इहे ई जेके उस्ताद आहिनि जेके हुननि जी वजह को एतिरो हाणे सॼी दुनिया जेके आहे तव्हां सभिनी खे असां तव्हांजी ॻाल्हि था कटो असां जेको बदतमीज़ मशहूरु थियासीं न इहे इन्हनि खां कमु सिखी पोइ असां बि ईअं ई कंदासीं ॿाहिरि पर अहिड़ो ई ट्रेन माना ईअं माना आइडियल ठाहे छॾियो था त पर असांखे बसि जिथे वेंदा आहियूं न चवंदा आहिनि हे वाह बदतमीज़ डायरेक्टर हिन सां कमु न आहे करणो त तव्हां इहो ई चवंदव त असांजी माना सिखिया मिलियल आहे असांजा सीनियर अहिड़ा सही बिल्कुलु मां हिकिड़ो ब्रेक वठां पर दानिश साहिबु तव्हां ते ऐं ज़रूरी वरी पुछंदा तव्हां स्टार्ट पंहिंजे स्टेज ड्रामनि को कई लेकिन इहो अंदरि में शौक़ु कहिड़े वक़्तु ऐं कीअं जाॻियो कंहिंखे ॾिसी करे जाॻियो इहो सुवाल तव्हां खां ब्रेक खां पोइ ज़रूरु पुछंदमि ऐं हीअं वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हिंदी प्रोग्राम सां ताउन कयो सुरहाण चाहे जेके नव रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि जेकी मुंहिंजी भेणियूं भाॼी वाॼी रखी आहियूं उन्हनि खे ॾिसी करे वरी वापसि मोटी अचो कान न वञो।